भारत सिंध तास मुआहदे की मुअतली के ऐलान खां पोइ किशनगंगा डैम में नीलम दरिया जो पानी रोके छॾियो। पुलिस जो चवणु है त भारतीय कदम सबब नीलम दरिया में मामूल खां 40 एकड़ पानी जो वहिकिरो घटि है। कुछ ॾींहं अॻु भारत चिनाब दरिया के ब्यास रावी दरियान सां मिलाईंदड़ मनसूबे ते कम तेज़ करे छॾियो ऐं जीअं पाकिस्तान के पानी खां महरूम करण जो पंहिंजो ख़ुदो मनसूबो मुकमल करे सघे। पाकिस्तान भारतीय हाई कमीशन के एहलकार के अणवणंदड़ शख्सियत करार ॾींदे 24 कलाकनि में पाकिस्तान छॾण की हिदायत करे छॾी। भारत तरफा पाकिस्तानी हाई कमीशन के एक ॿिए एहलकार के अणवणंदड़ शख्सियत करार ॾेई मुल्क छॾण जी हुकुम खां पोइ पाकिस्तान उहो कदम खयो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय हाई कमीशन जो एहलकार अहिड़नि क़दमनि में मुलविस रहियो आहे जेकी सफ़ारती इस्तिहाक जे उबतड़ हुआ। भारतीय हाई कमीशन के एहलकार के 24 कलाकनि अंदर पाकिस्तान छॾण की हिदायत कई वई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हुन पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी कराई। हुन पाकिस्तान ऐं भारत के चयो त तव्हां ही छा करे रहिया आहियो। ॿिन्ही मुल्कनि विच में मसइलो वधंदो पई वियो। पाकिस्तान जा माण्हू बहितरीन ऐं उन जा अॻुवाण अज़ीम आहिनि। भारत में मोदी संदसि दोस्त आहे। अमरीका पाकिस्तान ऐं भारत सां वॾा मुआहिदा करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां कोयटा जो दौरो। खुददार बस हमले जे ज़ख़्मी जी आदत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे मुल्की ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जे तहफ़ुज़ लाइ पुरअज़म आहिनि। पूरी क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे। दहशतगर्दनि खे जल्द अंजाम ताईं पहुचाए वेंदो। भारतीय प्रॉक्सी जे पाकिस्तान खे कमज़ोर करण वारी कोशिश नाकाम बणाई। आलमी दबाव खां पोइ इसराइली वज़ीर आज़म गज़ा में आर्ज़ी जंगबंदी ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। पर ख़बरूं इदारे मूजिबि इसराइल ते गज़ा में ताज़ी कार्रवाई ऐं इमदादी नाकाबंदी खां पोइ आलमी दबाव वधंदो पियो वञे। नेतन्याहू जो चवणु आहे त हू गज़ा में आर्ज़ी जंगबंदी लाइ तयारु आहे। जेकॾहिं यरगमालनि जी आज़ादी लाइ आर्ज़ी जंगबंदी जो को ऑप्शन मौजूदु आहे त हू उन लाइ तयारु आहिनि। इसराइली फ़ौज जो हदफ़ मौजूदा ऑपरेशन जी पुॼाणी ताईं समूरी गज़ा ते कंट्रोल हासिल करणु आहे।